अॼोके 123 जी सालगिरह हैदर बख्श जतोई जे सालगिरह ते मरकज़ी सदर सिंध हारी कमेटी जे समर हैदर जतोई साहब ऐं असांजो पुराणो साथी हैदर बख्श जतोई खां सलाहियल रोचीराम ऐं अदी असांजो साथी जेको मुंहिंजी पत्नी आहे एजाज नज़ीर जी घरवारी घंगरो ऐं ॿिया बि इदरीश चांडो साहब ऐं ॿिया बि जेके स्टेज ते वेठल मान वारा दोस्त ऐं असांजा वकील दोस्त दानश्वर ऐं परे खां ऐं वेझे खां कई आयल सिंध हारी कमेटी जा वर्कर सभिनी खे आऊं सुर्ख सलाम पेश कयां थो। साथियो, कामरेड हैदर बख्श जतोई फ़कीर अलादाद जे घर में जन्म वरितो बखे देरे में। उन वक़्त साम्राज्य असांजे एशिया ते ऐं बरे सगीर में मुकमल उन्हनि जो कब्ज़ो हो बरतानिया जो ऐं उन टाइम ते असांखे हैदर बख्श जतोई जो जनम ऐं सिंधी क़ौम जी वारसी खे सलाम आहे। कामरेड हैदर बख्श जतोई हिन सिंध में इश्तराकी निज़ाम आणण ते चाहियो। लखे एकड़ ज़मीन जेका जागीरदारनि जे कब्ज़े में हुई ऐं उहे जागीरदार अंग्रेज़नि जी दलाली पे कयूं ऐं उन्हनि खे लखे एकड़ ज़मीन जेका उन्हनि जे नाले सां पे कयूं ऐं उहे सिंधी क़ौम जा वेरी ऐं दुश्मन हुआ। उते हैदर बख्श जतोई हिकु अहिड़ो ॾीओ ॿारियो जंहिं चयो त सिंध में इश्तराकी निज़ाम हुअणु खपे, बराबरी वारो निज़ाम हुअणु खपे, मसावत वारो निज़ाम हुअणु खपे ऐं उन जिदोजहद में हुन सिंध हारी कमेटी जो बुनियाद विधो। इहा ॻाल्हि जागीरदारनि खे न वणी। साईं जीएम सैद असांजो मोहसिन आहे, साईं जीएम सैद लाइ असांजी इज़त आहे, पर जॾहिं लखे माण्हू गॾु थिया त उन ॾींहुं साईं जीएम सैद चयो त हैदर बख्श जतोई तुंहिंजे नज़रिए सां असांजो नज़रियो नथो मिले, हुनजे करे आउं जेको आहियां हिन इश्तराकी निज़ाम जो हामी न आहियां, हिन मसावत जे निज़ाम जो हामी न आहियां, ही सोशलिज़म जे निज़ाम जो हामी न आहियां। उन जे करे हुननि जा रस्ता अलॻि थी विया। पर परवाह न आहे, हैदर बख्श जतोई पंहिंजी सचाई सां पंहिंजी ईमानदारी सां इहा जिदोजहद जेको आख़िरी मंज़िल ताईं पंहिंजी हयाती ताईं पहुचाईंदो रहियो। साथियो, अॼु लखे एकड़ ज़मीन जेका मर्कज़ ऐं सूबाई हुकूमत चवे थी त फार्मिंग जे सिस्टम तहत असां उन्हनि माण्हुनि खे ॾियूं जेके उन्हनि जा आलाकार आहिनि, पर छा ही सिंधी माण्हुनि जो हक़ कोन्हे? जेका इहा ज़मीन असांजा इंजीनियर आहिनि, एग्रीकल्चर जा केतिरा ई माण्हू जेके आहिनि हुननि खां वधीक फार्मिंग करे सघनि था, पर मर्कज़ी हुकूमत ऐं सिंध सरकार जेका आहे इहा ज़मीन जेका हारियुनि खे ॾियण लाइ तयारु न आहे। ऐं ॿी ॻाल्हि ॿुधो त अॼु छा थी रहियो आहे। वकीलो ऐं वकीलनि खां बि मुखातिब आहियां त हिकु टेट जो जेको हिननि आइन में टेट जी जेका छिक आहे हुननि खे हिननि रद्द कई आहे। हाणे तव्हांजो चूंडियल नुमाइंदो पैसनि ते विकामंदो
ऐं उहे सरमादार मुकमल पाकिस्तान ताईं सिंध ते कब्ज़ो करणु चाहिनि था। उन जे करे 63 जेका आर्टिकल 63 जी छिक 8 जजनि सभिनी गॾिजी 8 जजनि सभिनी गॾिजी इन छिक खे बहाल कयो त पार्टी मेंबर जेको आवाम चूंडे थो उहो फिरे न। पर हींअर 63 जो माना आर्टिकल हिननि कंदे ऐं उहा जेका छिक जेका ख़तम कई त जीअं उन्हनि खे खुली छूट मिले ऐं पैसनि ते विकामे असां सरमादार मुकमल तौर हिन रियासत ते कब्ज़ो कयूं। पहिरीं ॻाल्हि ई। ॿी ॻाल्हि त अक़लियतुनि जा जेकी सीटूं हुयूं हुन सां इलेक्शन कमिश्नर जेका खिलवाड़ कई, इलेक्शन कमिश्नर खिलवाड़ कई ऐं बंगाल में 14 सीटूं शेड्यूल कास्ट जेका मंडल जी रहनुमाई में जेका बंगाल में ॾिनी त पाकिस्तान ठहियो। जेकॾहिं बंगाल खे 14 सीटूं न ॾियनि हा अक़लियत जो त अॼु पाकिस्तान न ठहियो हा। ऐं सुलोदी साहब जेको आहे पाकिस्तान जो माना जेको आहे रेजुलेशन बंगाल जी असेंबली में पास कयो उहो अक़लियत जी सीटनि ते मुस्लिम लीग जूं सीटूं उनखे ॾिनियूं वियूं मुस्लिम लीग खे ऐं उते माना जेको रेजुलेशन पास थियो ऐं अक़लियतनि जे माना सीटनि ते रेजुलेशन पास थियो त उहो पाकिस्तान ठहियो। अॼु उहे अक़लियतनि जी सीटनि ते इलेक्शन कमिश्नर जेको आहे खिलवाड़ करे पियो, चए थो तव्हांजो को हक़ कोन्हे त पोइ हिननि ते एतमाद कहिड़ो रहंदो। असीं चऊं था त जमहूरी मुल्क आहे, हिते माना अवाम जो ॾिनल वोट जेको आहे हुनजी इज़त थिए ऐं इहा बकरा में जेका मंडी में जेके ये असेंबली मेंबर विकामनि था हिन खे फ़ाइदे सां खुली छूट ॾिनी आहे। असीं चऊं था त इहा न हुअणु खपे। महिरबानी।